हर क़िस्म जी तारीफ़ अल्लाह रब्बुल आलमीन जे हक़ में, जंहिंजी ज़ात हक़दार है तो उनजी वाखाण वॾाई बयान करे में अचे। दुरूद अने सलाम मिली रसूल मथे, नबी मथे, पैगम्बर मथे, ख़ुसूसन आख़िरी नबी मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम मथे। अल्लाह जो केॾो एहसान ऐं फज़ल चवाजे त उन पांखे पंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ो अहिड़ो मौक़ो ॾिने जंहिं मौक़े जो फ़ाइदो पाण हासिलु कयूं ऐं आख़िरत में नेकीअ जो वॾो ज़ख़ीरो पाण तयारु कयूं। अल्लाह अहिड़ो मौक़ो ॾेई ॾिने जंहिं मौक़े जो पंहिंजे फ़ाइदो हासिलु कयो त पंहिंजा गुनाह मेटिजी वेंदा, पंहिंजा गुनाह मड़े धुची वेंदा। अल्लाह अहिड़ो पांखे मौक़ो ॾिने, इन मौक़े जो पांखे नफ़ो जे थियो, पाण कोशिशि कई त आख़िरत में जन्नत जा पक्का अने सचा हक़दार बनंदासूं। पण होशियार ऐं ख़बरदार, ई ॾींहं घणिया ॾींहं हथा जे निकिरी विया अने पाण खे कीअं लाभ न जुड़ियो त पाण खां वधारे ॿियो केरु खसारे वारो न हूंदो। हिन ॾींहं में जेकॾहिं रोज़े जी इबादत पाण खे नसीब न थी त पाण खां वधारे बदनसीब को ज़मीन मथे आहे ज न। राति वारी इबादत जेकॾहिं पाण इन इबादत लाइ टाइम ऐं क़ुर्बानी न ॾिनी त ईअं सम्झो जे कंहिं पण भलाई जे कम में पाण पाछड़ रहंदासूं। क़ुरान मजीद जी तिलावत हमेशह कई खपे, पण जेकॾहिं हिन महीने में जंहिंमें क़ुरान नाज़िल थियो इन में क़ुरान जी तिलावत पर नसीब न थी त वॾीअ मां वॾी महरूमी पंहिंजी झोलीअ में जाए। अहले ईमान हिन महीने में दिन रात इबादत कई था। खैर धंधो ऐं मजूरी ज़रूरी है, माश ज़रूरी है, पर हिन जो मतिलबु ई न आहे जे पाण हिन ॾींहं जी क़दुरु न कयूं। ही उ महीनो शहर रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान। अल्लाह इन महीने जी शान वधाए त ही महीनो उहो आहे जंहिं महीने में क़ुरान नाज़िल थियो। क़ुरान जे नुज़ूल वारो महीनो आहे ही। उहो महीनो जंहिं महीने में क़दुरु वारी रात अचे थी। ही उहो महीनो मन साम रमज़ान ईमान एहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको शख़्स रमज़ान जा रोज़ा रब ते ईमान गिनी नेकी अने इख़लास से ई रोज़ो रखे थो, गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही, उन जा त गुनाह मड़े माफ़ थी वञे था। मन काम रमज़ान ईमान एहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। जेको शख़्स रमज़ान मुबारक जे अंदरि राति जो क़याम करे तो सवाब जी नीयत से रब जी रिज़ा ला करे, गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही, उन जा मड़े गुनाह माफ़। वमन काम लैलतुल क़द्र ईमान व एहतिसाबन, जेको क़द्र वारी रात पण क़याम करे तो, इबादत करे तो ईमान व एहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही, अल्लाह ते ईमान गिनी सवाब जी नीयत से त उन जा गुनाह माफ़ थी वेंदा। हर अमल उन जो सवाब फिक्स है, पण रोज़ो इन में जेतिरो आंजो इख़लास हूंदो एतिरो सवाब वधंदो वेंदो, अजर वधंदो वेंदो। अने अल्लाह ई ज़ाहिर न आहे कंहिंजे इन जो केतिरो सवाब हूंदो। क़ुरान मजीद जी आयत न हिकिड़ो हरफ़ पढ़ो 2 नेकियूं था रहियूं, पोइ जहिड़ो पंहिंजो इख़लास हूंदो ई 2 नेकियूं वधी 20 ते पुॼंदियूं, 100 ते पुॼंदियूं, 700 ते पुॼंदियूं। हिकिड़ो रुपयो अल्लाह जी राह में ख़र्च कयो, इन जा 2 दर्जा था रियाज, पण थी सघे त 20 मिलिया, 70 मिलिया, 100 मिलिया, 700 मिलिया, तंहिंखां मथे पण मिलिया, जहिड़ो पंहिंजो इख़लास। नेकीअ जो मौसम बाग़ बहार आहे।
अहले ईमान 11 महीना इंतज़ार कये जे कॾहिं ई ॾींहुं अचे जंहिंमें रब जी रिज़ा पाण हासिल कयूं। उहो ॾींहं पाण खे मिली चुका आहियूं, पाण उन ॾींहं में दाख़िल थी चुका आहियूं। मिणी खां पहिरीं अल्लाह जी तौहीद है, अव्वल अल्लाह जी हिकिड़ाई है। हल जज़ाउल एहसान इल्लल एहसान, एहसान जे बदिले एहसान, तौहीद जे बदिले जन्नत है। बुनियल इस्लाम अला खम्स, इस्लाम जो दारो मदार बुनियादी 5 थंब आहिनि। तंहिंमां अव्वल शहादत अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, अल्लाह हिकिड़ो है तंहिंजी गवाही, तौहीद जी गवाही, अने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत जी गवाही। इहा अल्लाह जी तौहीद है। साहबी पुछे, खुद अल्लाह जे नबी पुछे, ख़बर ॾिने त भला ख़बर है जो अल्लाह जो हक़ बाने ते करो है, बाने जो हक़ अल्लाह ते करो है तारा। साहबी चए मूंखे त ख़बर आहे न, अल्लाह जो नबी आई ॾसियो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह जो हक़ इंसान ते, पूरी दुनिया वारे ते, खाली आते न मूं ते न, पूरी दुनिया जे इंसान ते, मर्द औरत ते, कारे गोरे ते, अरब अजमे ते। हक़ इहो है जे अल्लाह हिकिड़ो उन जी इबादत कई, उन जी ज़ात में कंहिंखे शरीक न कई। पोइ इन इंसान जो अल्लाह ते हक़, अल्लाह ते हक़ इहो है जेको अल्लाह हिकिड़े जी इबादत करे थो, अल्लाह उनखे अज़ाब खां बचाए अने अल्लाह उनखे अज़ाब खां दूर रखी छॾींदो। बेशक अल्लाह जी तौहीद हिकिड़ाई तंहिं पुठियां पहलो दरवाज़ो इन 5 थंभे जो नमाज़ है, जेको मोमिन जी महराज है। नबी जी शान, मोमिन जी शान, नबी जी अखियुनि जी ठंडक है। नमाज ईमान पण है, इस्लाम पण है। ईमान तंहिंजो जुज़ है, इस्लाम जो पण रुकन है। नमाज जन्नत जी कुंजी है। सवाल अचनि था मूं वटि, आयो सवाल, दसियो हिकिड़ो शख़्स है वॾी महिनत सां रोज़ा रखे थो, पोइ ॿियो कीअं न, ख़ाली नमाज़ नथो पढ़े। दसियो जवाब, आयो जवाब, जे ई ऊ ढोर आहे जेको पिंड जी मर्ज़ीअ सां ॿियनि जा खेत्र चुनूं आहे, हाणे पूरो पियो डॿे में लांघे लांघे, कीअं फ़ाइदो न आहे। अल्लाह जी तौहीद जे नाई न नमाज़ पढ़े थो, ज़कात ॾे थो, रोज़ो रखे थो, कीअं न। पहिरीं अल्लाह जी तौहीद जो नंबर आहे। जंहिं तौहीद मुकम्मल थी तौहीद में दाख़िल थी वञो था, तंहिं पुठियां नमाज़ रही, लेन से नमाज, अने नमाज कायम करे जो है। हाफ़िज़ु अला सलवात, हमेशगी नमाज मथे खपे, मुदावमत खपे। हिकिड़ो शख़्स पिंड जी मर्ज़ी से नमाज पढ़े थो, नमाज न आहे। उलाइक अला सलवातिहिम युहाफ़िज़ून, कामयाब उहो ई जेको नमाज हमेशगी वारी पढ़े था। पाण खे मज़ा अचे त नमाज़ पढ़ो, मज़ा अचे त नमाज़ न पढ़ो, इहा रांदि त आहे न जे अॼु असीं नथा हलो, इहो भले आई वञो। अल्लाह जी इबादत आहे फिक्स, जे पढ़ियासीं त रब राज़ी थींदो, पंहिंजा फ़र्ज़ लथो, न पढ़ियासीं गुनहगार। नमाज़ पुठियां पोइ अचे थो मुंदो रोज़े जो, अने रोज़ो ई मुसाफ़िर ते त फ़र्ज़ु न आहे, मुसाफ़िर भले पोइ रखी लाहे। काइमी बीमार रहियो, इन ते फ़र्ज़ु न आहे, जे इन वटां जलाजे त ठीकु आहे, न का ॾेई ॾियाजियो, फिदियो ॾेई ॾे। हिकिड़े मिसकीन जी रोज़ जी ख़ुराक, इन तां फ़र्ज़ु लही वियो, नियत आहे त हिनखे दर्जो मिली वेंदो। औरतूं ज़रूरत प्रमाणे ई रोज़ो कज़ा कई, पुठियां रखे, माफ़ न आहे। ईज़ी है, आसान है इस्लाम। रखण वारा नंढा ॿार रखे पिया, ऐं जंहिंखे ना आहे रखणो अठो कठो, कीअं तकलीफ़ न आहे, चए मूं वटां रोज़ो नथो जलाजे।
हिकिड़ा इंसान मामूली चीज़ जे बग़ैर सिर्फ़ु दोज़ख में वेंदा रहंदा। हिकिड़े ॾींहं जो रोज़ो न रखे पोइ जेकॾहिं इन जी वॾी उमिरि थी वञे, इनखे अहिड़ो थी जे सारी उमिरि आउं रोज़ा रखां, पर हिकिड़ो जेको सवाबु हिन जे हथां निकिरी वियो नी, सवाबु पाऊं नथो अचे। नंबर वाइज़ छेलो नंबर आहे हज जो। हज मिणी ते फ़र्ज़ु आहे न। जंहिं वटि रक़म एतिरी हुए जे कर्ज़ा मड़े ॾेई लाथे, ॿियूं ज़रूरतूं मड़े पूरियूं थी वियूं, सफ़र करे जी ताक़त पण आहे, माल मिल्कत ख़ासो आहे हिन वटि, सफ़र करे सघे थो, बैतुल्लाह जो मड़ नूल भरे सघे थो, त इहा हज करे। पर हाणे अमोक अहिड़ा इंसान आहिनि जंहिं मथे हज फ़र्ज़ु आहे। थंभला जंहिंखे जुड़िया आहिनि ऐं वॾा जंहिंजा उद्योग आहिनि जे हिसाब कयूं त हिकिड़ो न कई जिया जे ख़ाली पछम मां हाजीअ जा भरिजी सघे, पर नसाए वेठा आहियूं। पोइ जिजो चऊं त मियां जी उमिरि त करे आई हुईसीं, उमिरो करे से हज जी फ़र्ज़ियत नथी लहे। ॿिया पण जाम उद्योग करिया। कई अहिड़ा इंसान आहिनि 30 40 वरे थी विया आहिनि त हज फ़र्ज़ु आहे, अञा न आई विया। वाट नारे वेठा आहिनि जे हज करे अचींदासीं न, पोइ उबता जे धंधा कया त माण्हू खिलंदा, चवंदा तोखे वीचार नथो थिए, तूं काबतुल्लाह मां अचें पियो। इंसान जी तमन्ना उबती नीयत। ख़ैर, रोज़े अने हज सवा, हज त पांचमूं रहियो, मिणी ते न आई, पर हिकिड़ो अञा मुंदो अचींदो ज़कात जो। ज़कात जो मुंदो अचींदो अने बहु गहरो आहे। तौहीद आहे त इंसान पिंडल आहे। तौहीद जे अपनाए थो त फ़ाइदो कंहिंखे, पिंड खे आहे न, सामले खे कोन आहे। जंहिंमें तौहीद आहे, तौहीद जे ज़रिए पिंड खे लाभ आहे। जेको निमाज़ पढ़े तो लाभ पिंड खे आहे, रोज़ो रखे लाभ पिंड खे आहे, हज करे तो लाभ पिंड खे आहे, रब जी रिज़ा आहे। पर ज़कात इन मिणी खां अॻु आहे। पिंड खे लाभ है, सामे लाभ है, रब जी रिज़ा है। तौहीद में लाभ पिंड खे न, अल्लाह जी खुशनुदी। नमाज में अल्लाह पण राज़ी अने बंदे पिंड खे फ़ाइदो। रोज़े में साॻे ई है, पिंड खे फ़ाइदो, रब राज़ी। हज में ई फ़ाइदो, पिंड खे लाभ थियो, अल्लाह जी खुशनुदी। ज़कात इन मिणी मुंदे में आगड़ है, तौहीद पुठिया। सामले वारे जो लाभ है, पिंड खे लाभ, सवाब मिलियो, अल्लाह राज़ी थियो। सिर्फ़ ॿ मुंदा न, त्रियो मुंदो भेरो ज़कात जो ई पण आहे। कहिड़ो आहे? ज़कात जो त्रियो मुंदो ई आहे त बानो राज़ी थिए थो अने बाने खे सवाब पण मिले थो। सवाब ऐं ॾियो त न सवाब, आंखे सवाब मिले उनजी दुआ से, उनजो हक़ आं अदा कयां। जितरी ज़कात रही, टोटल ज़कात ई हक़ ॿिए जो आहे। जे पाण अदा कई ज़कात त सामने वारे खे, हक़दार खे उनजो हक़ ॾिनो। अदा न कई त उनजो हक़ पाण मारियो। अच्छा, ॾिनी न, इस्लाम ॾसे ईअं न ज़कात ॾिनी, ज़कात अदा कई, पर इस्लाम जीअं ॾसे ईअं अदा ना ई कई, हुनजो हक़ मारियो, सुन्नत जे ख़िलाफ़ हलियासीं, गुनहगार थियासीं। इस्लाम पाण मर्ज़ी न आहे, इस्लाम अल्लाह जी मर्ज़ी आहे। पाण जीअं वणे ईअं पाण हलो, इहो इस्लाम न। अल्लाह चए ईअं हलो, इहो इस्लाम रहियो। ज़कात जे बारे में अल्लाह साफ़ फरमाए, फरीज़त मिन अल्लाह। 8 मुंदा ॾसे न फरमाए त इहा अल्लाह ताला जी तरफ़ां फ़र्ज़ु आहे, ईअं ॾियणु फ़र्ज़ु आहे। ज़कात फ़र्ज़ु आहे, हिन में कीअं शक न आहे। इनकार जो को मुंदो जो नथो अचे, माण्हू ॾिए था। कुरे में ज़कात आहे।
खेतीबाड़ी जी ज़कात खे उशर चए में अचे थो। उशर खेतीबाड़ी जी ज़कात उशर जे डायरेक्ट बरसात ते खेती तैयार थई त लख मां 2000। सिंचाई पां कई पानी पीआरियो दुरिया कियारा पारा हलो इन में राहत लख मां 5000 भई। इंसाफ़ केतिरो आहे? अल्लाह इंसान जी ज़रूरत केतिरी ॾिठे तंहिंजो ख़्यालु कयो रब। उशर ज़कात जाए ज़कात जो कानून लागू थींदो। मवेशीअ ते ज़कात आहे, मवेशी एतिरे पालतू जानवर आहे। 5 उठ ज़कात फ़र्ज़ थी वई, पर उठ न ख़ाली बकरी। 5 उठ में ज़कात में बकरी ॾेवा पई। पोइ मथे जे कंहिं वटि माल हुए न मूंखे पुछंदा तव्हांखे वर्द ॾेई ॾींदुसि। गोई 30 ज़कात। सेह आंवारी वॾी मतारी न बल्कि नंढड़ो ढोर ॾिना ला काफ़ी आहे, ज़कात थी वई। पर जेतिरो ई वधारे ॾींदा एतिरो आला बहितर। मई गोई मथे कयास 30 मई जी ज़कात ॾियो। हिकिड़ो नग ॾिना ज़कात अदा थी वई। बकरियूं 40 वटा स्टार्ट हिकिड़ी वञी हिकिड़ो 120 सुधी हिकिड़ी बकरी रिड ईअं सेम ज़कात। पोइ अॻिलो मुंदो अचे थो सोन चांदीअ जो। सोन चांदी सोन लॻभॻि त अमुक माण्हुनि जे घर में हूंदो आहे। अहिड़ा साहूकार आहिनि ही पाण वञूं था बाज़ारि में दुकान भरिया पिया आहिनि, माण्हू गिने था। सोन आहे पर 85 ग्राम जे सोन कंहिं वटि पियो आहे त ज़कात आहे। ऐं हिसाबु कयो 85 ग्राम जा केतिरा आना थी वेंदा। पर चांदीअ में पाण हाणे पकड़जूं था 100 घर में 5 घर समय जा मुश्किल निकिरंदा। हला छू तव्हांखे 5 ॿिया 10 100 मां 90 घर ते ज़कात चांदीअ जी लागू थी वेंदी। पाण निकिरी कीन सघंदासीं। कीअं? कंहिं पण घर में 500 छन्नू एतिरे लमसम 600 ग्राम चांदी आहे ज़कात लागू थी वई। हर वरे गीड़ो भाव न हले तो ही भाव। 5 चांदी गीड़ी हूंदी तैर त थी सके त 5-7 हज़ार किले जा हुआ, पर हींअर जुनी जा 1.5 लख रुपया किले जा आहिनि। इहो पोज़ीशन आहे। पर चांदी अलॻि अलॻि आहे, अलॻि अलॻि दाॻीना आहे। कंहिंजी चांदी इन हल्की इन हल्की इन हल्की। हाणे मुंदो अञा हिकिड़ो रहियो। ऐं ईअं नथो चवां मुस्लमान ज़कात नथा कढनि। मुस्लमान ज़कात में तमामु क़ीमती ने भलो कमु कनि था। मुस्लमान ज़कात ॾिने में एतिरो आगड़े जी ॿियूं क़ौमूं रच पियूं कयूं। एतिरो मुस्लमान आगड़ा आहे। ज़कात आहे मामूली माण्हू लखों रुपया ज़कात ॾे थो। अने ज़कात पुॼे पण थी, इन में कीअं शक न आहे। रमज़ान खां मौंद हलचल मची वई हुई। हलचल ग़रीबनि जो ख़्यालु करे में अचे, ख़्यालु करे में अचे, ख़्यालु करे। हिकिड़ो उहो इंसान जंहिं न ग़रीबनि खे ॾिठो आहे, न ग़रीब हिन जा संगीण आहे, न हिन जे ॻोठ जी ख़बर आहे, पर कीअं हिन जो ज़कात जो माल ग़रीब ते अचे पियो। मुस्लमान कढनि था, ज़कात ॾिए था। आहे फटियल दर्दीअ ग़रीब लाचार जर थी वञे था अस्पताली में, पोइ हिन जो कोई पण ॿारो नथो वहे तयार अल अमीन चैरिटेबल ट्रस्ट खे फ़ोन करे थो, आहे को रस्तो, ऐलान थियो, ॾियो ज़कात जे लाइक़ु आहे। अञा चंद कलाक थिया, हुनजी हाजत ज़रूरत पूरी थी वई। माण्हू इंतज़ारु कया वेठा आहिनि त हाजतमंद अचे, असीं ज़कात ॾियूं था। इहे इन्हनि जे ईमान खे अने ईमान जी सलामतीअ खे आफ़रीन। अॻिलो मुंदो जेको रहियो सोन चांदी पुठियां नक़द यानी बैलेंस कैश।
खेती जी ज़कात जिन ॾींहुं थ्रेसर आयो, हाणे करो आउं जो उपलर चवंदुसि त मुंहिंजो हीउ रिकॉर्ड चौफेर सॼी कच्छ में वञे थो। उपलर एतिरे थ्रेसर आयो, ॻूणियूं भराणियूं ज़कात थी वई, पोइ भले ऐं हैर खणी वञो गपो खणी वञो, उन टाणे ज़कात ॾेई ॾियो। तंहिंजो प्रूफ क़ुरान, वातू हक़ हू यौम हसादिही, कटाईअ वारे ॾींहुं ॾेई ॾियो। कटाई एतिरे जिन ॾींहुं हाणे तयारु कया अनाज उन टाणे, पर इन ज़मीन मथे ज़कात न आहे, इन जी पैदावार मथे थिए। मुंदो आयो माल जो निसाब जे लाइक़ु आहे त हर 12 महीने ॾियणी पवंदो। हर 12 महीने पुआर खे पोइ, गुआर खे गों वग़ैरह वग़ैरह जहिड़ो माल आहे 12 महीने सुधी ज़कात। ज़कात जो मक़सदु अल्लाह जी रिज़ा ने जेको ॿियो माल रहियो ई पाक साफ़ थी वञे, अने साम्हूं जेको ग़रीब रहियो उन जो मुंदो पूरो थिए, ज़रूरत पूरी थिए। सोन चांदी ईअं चए 12 महीने ते ज़कात ॾियणी आहे। इन लाइ करे रमज़ान शर्त न आहे, 12 महीना शर्त आहे। आयो बैलेंस, ऐं अल्लाह जा बाना जाम आहिनि दुनिया में, आई जंहिं वटि जाम माल पियो हिन ॾींहं तां। बैलेंस एतिरो पहिरीं त चऊं जे एतिरो खपे जे 85 ग्राम पां सोन गिनी सघूं, अने इन मथे 12 महीना गुज़री विया हुआ, ज़कात लागू थी वई। पर अमुक अहले इल्म चयो कम से कम एतिरो खपे जे चांदी पां गिनी सघूं, 600 खनि ग्राम। एतिरो पैसो पियो आहे, 12 महीना गुज़री विया, इन मथे ज़कात लागू थी वई हर 12 महीने। पर इहे अचे पिया वञे पिया, पैसा अचे पिया वञे पिया, त हिन मथे ज़कात जो कीअं कानून लागू कीअं थींदो। एतिरा ई पिया में हिसाब करे, बाक़ी ॿिया पैसा जेतिरो टर्न ओवर थिए पियो उन मथे न, जेतिरा 12 महीना मूं वटि हेतिरा पैसा पिया हुआ, उन मां घटी विया त ज़कात उछी, अने उतरा जेतो अॼु वटि आहे 12 महीना। मिसाल तरीक़े हिकिड़ो शख़्स इन वटि अॼु थी 12 महीना पहिरीं सपोज़ 2 लख पियल हुआ, पोइ उन मां वापराए ख़ाली 3 छॾे त इन 3 मथे जाए। 12 महीना पहिरीं 2 लख रुपया इन वटि पिया हुआ, अने 12 महीने पुठियां वधिया 2 जा 20 थी विया। इन जी ज़कात जेको 12 महीना मोंदलो हिसाब उहो हलंदो। हौल शर्त इन मथां 12 महीना गुज़री वञे, पुठियां जेको ॿिया आया तंहिं मथां 12 न ई गुज़रिया, हाणे आई लिखी छॾियो चौपड़े में नेक्स्ट अॻिले वारे में कढिजा। ई ज़कात था थी या ॾियूं कंहिंखे, ई पर वॾो मुंदो आहे न। पहलो मुंदो सूरा तौबा आयत नंबर 60, 8 मुंदा 8 जॻहि ते इहे ज़कात जे ॾिनी त ज़कात आहे। ज़कात न का ज़कात पाण वरी अघ ई न। मूं पुछियो हिकिड़े खे हिते पंहिंजे हिन एरिए में केतिरियूं गऊं, चए 12 महीने में असीं 11 गऊं ॾियूं था। पोइ मुंहिंजो कर हिसाब केॾा ॾिने तयारु, पोइ हथ जा इशारा हीअं कया, चए हुनखे ॾिनी, चए हुनखे ॾिनी, मुंहिंजो हिकिड़ी न आहियां जी अघ मणे ठहियल ॾिना आहियां, त मूंखे साम्हूं नारायण मुंहिंजो कौॾा न कटिजे, त ग़लति कया, नबी जी सुन्नत जे ख़िलाफ़ु ॾिने। ईअं ज़कात न ॾिवाइजे। पहिरीं फ़क़ीर, ॿियो मिस्कीन, पोइ नंबर अचे थो इन्नमा सदक़ातु लिल फ़ुक़राए वल मसाकिन वल आमिलीन अलैहा। इस्लाम अहिड़ो ज़बरदस्त निज़ाम क़ाइमु कयईं जे ज़कात इकठा करे वारो इदारो खपे। इहे इदारे वारा पंहिंजो पघार हिन मां हलाए सघनि था। अने इहो इदारो मुंहिंजे ख़्याल कच्छ में कंहिं वटि न आहे, न अहले हदीस वटि आहे, न देवबंदी वटि आहे, न बरेली वटि आहे, न जमात इस्लामी वटि आहे, न दावत इस्लामी वटि आहे। पाण सख़्तु ज़रूरत आहे इदारो क़ाइमु खपे जंहिंमें ज़कात ॾियो, पोइ ज़रूरत प्रमाणे अॻे हले। वो फिर रिकाब मुअल्लफ़त क़ुलूब, दिलि जोड़ियल आहे। इस्लाम में जेको शख़्स आयो या इस्लाम खे ओॾो आहे उनखे ई ज़कात ॾियो, उनजो दिलि मज़बूत थिए। अलाह जे नबी हिकिड़े ग़ज़वे में हुनैन जे मौक़े ते गैर मुस्लिम खे 100 ऊठ ॾिने विया। इहे इस्लाम जी केॾी कुशादगी आहे, इहे रहमदिली ॾिसी करे उहे माण्हू इस्लाम में अची विया जे इस्लाम तां केतिरो
ख़्यालु रखे थो ॿियनि जो, अने केतिरो इस्लाम शान वारो आहे, दया करे थो, भलाई करे थो, ग़ुलाम खे आज़ादु कराइला। अॼु ग़ुलाम जे नाहे त कई मुस्लमान जेल में पिया आहिनि, कैदी रहिया। पोइ 6 नंबर ते आहे गारिमीन मकरूज़, 7वें ते आहे फी सबीलिल्लाह, 8वें ते आहे मुसाफ़िर। 6 नंबर जे बारे में गारिम, हूं त पाण ॾिसण वञूं त मिणी मथे लहिणो आहे, बैंक जो लहिणो आहे, ॿिया जाम धीरण खया तंहिंजो लहिणो आहे, उबता सुबता डिग धंधा कया तंहिंजो लहिणो आहे। ई लहिणो न, कई अहिड़ा इंसान आहिनि जनाज़े जे टाणे मौलाना ऐलान करे थो जे भई हिन जो कर्ज़ो त जा पुत्र असीं भरे ॾींदासूं, पोइ जवाबु ई ॾेई छॾींदा, नथा भरी। कर्ज़ो ज़रूरी आहे, जाइज़ इंसान जो कर्ज़ो हो, अने पोइ त्रुटी वियो न भराणो। ईअं न जे हरा कर्ज़ो खणी ने मकान ठाराए, भरण टाइल्सूं लॻाए, मुंहिंजे एसियूं लॻाए ने पोइ चयां त्रुटी हुई या ॾियो, ग़लति। जाइज़ जंहिंखे चवाइजे, हाणे हिन जी वॾी तफ़सील आहे, जाइज़ कर्ज़ो हिन मथे। हाणे कोई रस्तो न आहे ज़कात जे माल मां हिन जो कर्ज़ो भरे में अचे। ॿियो रोज़ो आहे 2026 रमज़ान मुबारक जे महीने में जमात अहले हदीस जे अमीर जी सहमतीअ से कच्छ भर जे मुसलमान के साम्हूं ये ऐलान है, अपील है, गुजारिश है, विनती है त 5 अहिड़ा इंसान तंहिंजो नाम अची चुको है, कर्ज़ में ॿुॾल आहिनि। इन मां 2 अहिड़ा पण आहिनि जे अॼु वटा 2 3 वारे पहिरीं गुहार लॻाई जे असांजी मदद कयो, असांजी मदद कयो, कोई न। अचो पिंड जी ज़कात मां उन्हीं जो पण हिस्सो कॾहिं में अचे, उन्हीं जो पण भार लाथे में अचे, वरन सामलो जे माफ़ न कंदो त क़बर में ई टंगियो पियो हूंदो। ई टंगियो पियो हूंदो, क़यामत वारे ॾींहुं जवाबदही ज़कात वारनि जी आहे जे केतिरो पिंड जो माल ज़कात जो हुनजो हक़ हुनखे अदा कयां। 5 ॼणनि जी अपील थोरे टाइम में कच्छ भर जे ग्रुप में अचींदी। हज़रात, अल्लाह जीअं चए ईअं जे ज़कात ॾिनी त ई ज़कात आहे। अल्लाह जीअं चए ईअं रोज़ो रखियो त ई रोज़ो आहे। रोज़ो रखी न पोइ पाण सॼो ॾींहुं मश्करियूं पिया कयूं, मोबाइल पिया नारियूं, कलाम पिया नारियूं, ठिठोड़ा पिया नारियूं, ई रोज़ो की पण लाभ पाके की न ॾिराईंदो। पाबंदी खपे, ज़बान जी पाबंदी, अख जी पाबंदी, अने दिल जी पाबंदी, त ई रोज़ो रोज़ो आहे। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।